नाज़िन बडाणी में मेहरान टीवी के ऑफिस में 6 दिसंबर के हवाले से सकाफती प्रोग्राम मुनक़द किया वियो, जंहिंमें सूफ़ी फनकार सुघड़ और मौजिज़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले से ॾिसूं था बडाणी मां रियाज़ अहमद भुट्टो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हिन टाइम बडाणी में मेहरान टीवी ऑफिस में मौजूद आहियूं, जिते 6 दिसंबर के हवाले से मेहरान टीवी तरफा इतने प्रोग्राम मुनक़द किया वियो आहे। हिते सूफ़ी ऐं सुघड़ कुछ मौजिज़ माण्हू मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उनजो छा चवणु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। माशाअल्लाह तमाम सुठी हिकिड़ी इम्प्रूवमेंट आहे असांजे क़ौम जे लाइ। सिंधी क़ौम जिथे जिथे भी आहे उहे सिंध जी सकाफ़त मल्हाइण में बर्जस्ता आहिनि ऐं अॻिभरा आहिनि। अॼोके ॾींहं में जेके सहाफ़ी बिरादरनि ही जेको प्रोग्राम ठाहियो आहे तमामु उन्हनि खे जस हुजे ऐं ही जेके सकाफ़ती ॾियार आहिनि हर सिंधी ते फ़र्ज़ु आहे इहो मल्हाइणु खपे। सिंधी क़ौम जो हिकु क़ौमी विरसो आहे ऐं हर सिंधी खे जेको आहे इन में भरपूर शिरकत करणु घुरिजे, छो जो असां पंहिंजे वॾनि खे या पंहिंजी सकाफ़त खे यादि करे हिते हमेशह लाइ जेके क़ौम पंहिंजे वॾनि खे ऐं सकाफ़त खे यादि रखंदियूं आहिनि उहे हमेशह ज़िंदा रहंदियूं। मेहरान टीवी जे तरफ़ां अॼु जेको सकाफ़त जो ॾियारो सिंध धरतीअ सां वचन ऐं मोहबत जे सिरे हेठि मल्हायो पियो वञे। इन में जेको आहे तमामु हिते सुठो प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे बडाणी जे सहाफ़ियुनि तरफ़ां ऐं मेहरान टीवी जे तरफ़ां। हिते अची तमामु ख़ुशी थी आहे। सिंध जी सकाफ़त जेका आहे उहा अज़ीम आहे, शाहूकार आहे। उनखे असां यादि करे पंहिंजी सकाफ़त खे हमेशह उजागर रखणु चाहियूं। दिसंबर जो ॾियारो पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी क़ौम वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदी आहे। असांखे फ़ख़ुरु आहे जो असां वटि सिंध जी सकाफ़त पंहिंजी आहे। अली दा जाया करबल आया भेड़ भेरात मेहमान ॾुहे साणे सदका बचड़ा कीता अवन मोहम्मद ते जवान ॾुहे शाह गाजी दिया बाजा कटिया जानिब दी जिंद जान ॾुहे कसम खुदा दी शादी शादी घोट मेंदी वीरान ॾुहे अमन रोए घोट कासिम दी उंदा सेज लुटिया सामान ॾुहे करदा करबल दे विच अदल गोड़ा लाल लाल ॾुहे सरसाबाजी साइण दा कन जिन मलक अरमान ॾुहे। जी दादा, तव्हां इन्हनि जो सूफ़ी ऐं जेके सुघड़ हुया उन्हनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु हुयो त सिंध सकाफ़त जे हवाले सां जेको मेहरान टीवी तरफ़ां प्रोग्राम कयो वियो आहे इहो हिकु तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। अहिड़ा प्रोग्राम ॿिया बि थींदा रहनि। कैमरामैन मंसूर अहमद भुट्टे सां गॾु रियाज़ भुट्टो, मेहरान टीवी बडाणी।